सखर मां ख़बर ॾींदड़ म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काने में मुबैना करोड़ रुपया करप्शन केस में सजा आयल अॻूणे डीसी जावेद जागीरानी के सिंध हाई कोर्ट सखर बेज बाइज़त बरी करे छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेज जे जज जस्टिस अरशद हुसैन खान ऐं जस्टिस अमजद अली सहतो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे 7 साल सजा आयल जवाबदार के बाइज़त बरी करण जो हुकुम ॾिनो। अॻूणे डिप्टी कमिश्नर जावेद जागीरानी एडमिनिस्ट्रेटर ऐं ॿियनि ते 6 करोड़ 77 लख 116 रुपया करप्शन जो रेफरेंस दाख़िल कयो वियो हो। जावेद जागीरानी के एहसाब अदालत 7 साल कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई हुई। हाणे सिंध हाई कोर्ट सखर बेज एहसाब अदालत जे फ़ैसिले खे कालदम करार ॾेई जावेद जागीरानी खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।